दादू में शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी के शागिर्दानी डॉक्टर सैयद नौशीन शाह काज़मी के पुरस्कार मौत खिलाफ सोशल वेलफेयर खाते के डिप्टी डायरेक्टर रेहाना जुणेजो की अगवानी में एहतजाजी रैली कड़ी वही। वधिक तफसील लाइ पेश है गौस जतियाल की रिपोर्ट। जी असां इन वक्त प्रेस क्लब दादू अॻियां मौजूद आहियूं जिते डॉक्टर नौशीन सैयद के कत्ल खिलाफ सोशल वेलफेयर डिपार्टमेंट के तरफा रेहाना जुणेजो की अगवानी में तमाम वॾो एहतजाजी मुज़ाहिरो आयो है जैमें डॉक्टर नौशीन जो वालिद भी उन मुज़ाहिरे में मौजूद है। असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं उन्हनि अॻुवाणनि खां उन्हनि जो डॉक्टर नौशीन मुतलिक़ छा चवणु आहे। असांजी हिकिड़ो ई मुतालबो आहे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान का सुप्रीम कोर्ट जे जज का त उहो हिकिड़ी कमेटी तश्कील ॾियनि। उहा पंहिंजी कमेटी जेका जुडिशरी ते बुनियाद रखे उहा अॼु इन्वेस्टिगेट करे ऐं सही एक्चुअल जेका आहिनि फैक्ट्स एंड रियलिटीज़ बयान कयूं वञनि। मतलब वाक़ई के ॾिसूं था असांखे जेको वॾो दुख आहे असांजो जिगर गोशो जेको आहे सो हली वियो, लेकिन ये बार बार वाक़िया जेका सो पैदा थियनि पिया ऐं ॿारनि जा जेके से लाश अचनि पिया, नियाणियुनि जा लाश, इन जो छा मक़सदु आहे? इन ते सख़्तु क़दम खणणु घुरिजनि त अहिड़ा वाक़िया पेश था थियनि। इहे माना इंतिज़ामी जेके से कोताही हुन जो अहिड़ा वाक़िया अचनि था, अहिड़ा लाश हुनखे CCTV ॻोल्हनि। ॿार जेको आहे सुबुह जो फजर जो निकिरी था वञनि, 1:30 बजे छो था अचनि? जेका मुंहिंजी नानीता छोकिरी जेका रहंदी उहा सुबुह जो 6 बजे 6:30 बजे वई आहे ऐं उन खां पोइ वरी जेका सो 1:30 बजे आई आहे, वरी ॿिए क्लासनि में छो बि। असां सभु दादू वासी छापर पूरी सिंध सरापा एहतिजाज आहे बरी ताणी सिंध सरकार तरफ़ां न त के इंतज़ामिया जे फ़र्द खे को मुअतल कयो वियो आहे, न ई उन्हनि खे जेको आहे सो इन्वेस्टिगेशन में शामिल रखियो वियो आहे। जॾहिं त शुरू खां वठी अहिड़ा मुतालबा थींदा आया। डॉक्टर नौशीन सैयद के कत्ल वाक़े खिलाफ जो एहतजाज दादू प्रेस क्लब पतो उनके अगवाणन से गालियों बुधियों। डॉक्टर नौशीन के वालिद का वठी जेके भी मुज़ाहिरे में शामिल अगवाणन उन्होंने सभी ॻाल्हि ॿोल कई है, उन्होंने मुतालबो किया है सिंध के वॾे वज़ीर का तो फौरी तौर पर डॉक्टर नौशीन जो केस है उनके सही तरह से जांच में वरतो वने और उन जल्दी नताइज कढ़िया वञनि। कैमरामैन आसिफ सुमरे से गॾु बोस जतिया।